बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पहिरियों दर्जे टे मां उन जा एक्सरसाइज़ हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। पहिरें हिन सबक़ जा असां लफ़्ज़ माञाऊं, पोइ वरी सम्झाणियूं, उन खां पोइ जेके एक्सरसाइज़ आहिनि उहे हल कंदासीं हिन वीडियो में। दोस्तों पहिरें लफ़्ज़ माञा सिखंदासीं। नवां लफ़्ज़ आहिनि किताब में। लफ़्ज़ आहे जोड़िया, माना आहे ठाहिया, पैदा कया। उन खां पोइ लफ़्ज़ आहे सघ, सघ माना कुवत, ताक़त। उन खां पोइ लफ़्ज़ आहे उभ, उभ माना आसमान। पोइ लफ़्ज़ आहे धरती, धरती माना ज़मीन। पोइ आहे लफ़्ज़ क़तार, क़तार माना नंबरवार बीहण। उन खां पोइ लफ़्ज़ आहे अजब, अजब माना हैरान कंदड़। उन खां पोइ लफ़्ज़ आहे निज़ारा, निज़ारा माना मंज़र या ॾेख। उन खां पोइ लफ़्ज़ आहे गुलज़ार, लफ़्ज़ गुलज़ार जी माना आहे बाग़ या बाग़ीचा। उन खां पोइ आहे सुहिणी, सुहिणी माना ख़ूबसूरत, वणंदड़। उन खां पोइ लफ़्ज़ आहे इसरार, इसरार माना राज़ या ॻुझ। उन खां पोइ लफ़्ज़ आहे जंसार माना सींगार। उन खां पोइ लफ़्ज़ आहे गुलज़ार, गुलज़ार माना चमन, बाग़, गुलनि जी जाइ। उन खां पोइ आहे ॻड़ा, लफ़्ज़ ॻड़ा जी माना आहे बर्फ़नि जा गोला जेके मींहं वसंदी आसमान मां किरनि था। उन खां पोइ लफ़्ज़ आहे ध्यान, ध्यान माना तवज्जो। उन खां पोइ लफ़्ज़ आहे क़िस्मे, क़िस्मे, क़िस्मे क़िस्मे माना नमूने नमूने या तरह तरह। उन खां पोइ लफ़्ज़ आहे लाह, लाह माना लाहो, हेठियाई या ढोरो। उन खां पोइ लफ़्ज़ आहे धरियो, धरियो माना ॾियो। दोस्तों हाणे हिन खे पढ़ंदासीं, लिखंदासीं, उन खां पोइ हिन जी वरी सम्झाणी हेठि लिखंदासीं। ॾिसी दुनिया में अजब निज़ारा, साईं जी सघ सम्झ प्यारा। उभ ऐं धरतीअ ते इसरार, जोड़िया साईं सभु जिनसार। हाणे सम्झाणी नंबर 1 आहे। हिन हमद में शाइर किशन चंद बेवस धणी सगोरे जी ताक़त जो इज़हार कंदे चए थो त हिन दुनिया में जेके अजीब ॾेख, ॻुझ ऐं राज़ ज़मीन ऐं आसमान ते आहिनि से सभु अल्लाह साईं पैदा कया आहिनि। पढ़ंदासीं पहिरें हिन बैत खे। वण टिण ॿूटा धणीअ उपाया, क़िस्मे क़िस्मे पन बनाया। गुल फुल मेवा कई गुलज़ार, जोड़िया साईं सभु जिनसार। सम्झाणी नंबर 2। शाइर हिन हमद में अल्लाह ताला जी वाखाण कंदे चवे थो त ही जेके क़िस्मे क़िस्मे वण टिण ॿूटा पन, बाग़नि, गुलनि फुलनि ऐं मेवनि जा नमूना आहिनि, उहे सभु अल्लाह साईं पैदा कया आहिनि। नंबर 3 बंद आहे। जबल नदियूं ऐं चश्मा लाह, समुंड तलाउ ऐं ढंढूं वाह। बर्फ़ ॻड़ा सभु धारो धार, जोड़िया साईं सभु जिनसार। सम्झाणी नंबर 3। शाइर हिन हमद में चए थो त ही जेकी चश्मा, ढोरा, नदियूं, ढंढूं, समुंड, जबल, तलाउ, बर्फ़ ऐं ॻड़ा आहिनि से जुदा जुदा क़िस्मनि जा आहिनि। इहे सभु अल्लाह ताला पैदा कया आहिनि। 4 नंबर बंद। उभ ॾे थोरी नज़र करियो, सिज चंड ते पिणु ध्यानु धरियो। सुहिणी तारनि संदी क़तार, जोड़िया साईं सभु जिनसार। सम्झाणी नंबर 4। शाइर हिन हमद में चए थो त कुझु आसमान ॾांहुं निहारियो, तारनि जूं सुहिणियूं क़तारूं ॾिसो, सिज ऐं चंड बाबति वीचार करियो। इहे सभु क़िस्म अल्लाह साईं पैदा कया आहिनि। बंद नंबर 5।
रातिन पुठियां ॾींहं अचनि, जोड़नि पुठियां रोज़ रोशन, कॾहिं चांडोकी कॾहिं कार, जोड़िया साईं सभ जिनसार। सम्झाणी नंबर 5। शाइर हिन हमद में चए थो त रातिन खां पोइ हमेशा ॾींहं अचनि था ऐं जुड़नि पुठियां यानी जुड़नि खां पोइ रोशनाई थिए थी। अहिड़ीअ तरह चांडोकीअ खां पोइ ऊंदाही आहे ऐं इहे सभु क़िस्म अल्लाह ताला पैदा कया आहिनि। बंद नंबर 6 ऐं आख़िरी। जग जो चरखो अजब चले, सभु को चए थो भले भले, करे न कोई सघे शुमार, जोड़िया साईं सभ जिनसार। दोस्तों ही आख़िरी सम्झाणी आहे। हिन आख़िरी सम्झाणीअ में शाइर किशन चंद बेवस हिन हमद में अल्लाह ताला जो तारीफ़ कंदे चयो आहे त हिन दुनिया जो अहिड़ो अजीब फेरो आहे जो हर को वाह वाह पियो करे ऐं ही सभु कुझु अल्लाह ताला पैदा कयो आहे। अल्लाह ताला जूं एतिरियूं त नेमतूं आहिनि जो को बि ॻणे नथो सघे। मश्क अलफ़ हेठनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर 1 आहे, हिन निज़म मां तव्हांखे कहिड़ो बंदि वधीक वणे थो? जवाब, हिन हमद मां असांखे हेठियों बंदि वधीक वणे थो। उभॾे थोरी नज़र करियो, सिज चंड ते पिण ध्यानु धरियो, सुहिणी तारनि संदी कतार, जोड़िया साईं सभ जिनसार। सवाल नंबर 2, जेको बंदि अव्हांखे वणे थो सो छो थो वणे? जवाब, उहो बंदि असांखे उन करे वणे थो जो उन में गौर व फ़िक्र करण लाइ चयो वियो आहे त उन्हनि सभिनी शयुनि खे कीअं न तरतीब ऐं क़तार में ठाहियो वियो आहे जो हू हिक ॿिए सां टकराइजनि नथा। सवाल नंबर 3, गुल फुल मेवा कंहिं पैदा कया आहिनि? जवाब, गुल फुल मेवा अल्लाह ताला पैदा कया आहिनि। सवाल नंबर 4, असां राति जो आसमान में छा ॾिसंदा आहियूं? जवाब, असां राति जो आसमान में चंड ऐं तारा ॾिसंदा आहियूं। बे हेठि ॾिनल लफ़्ज़ ॿुधो ऐं वरजायो। लफ़्ज़ आहे रोशन, जिनसार, चांडोकी, निज़ारा, इसरार। ही जेके लफ़्ज़ असां सिखिया आहिनि इन्हनि खे वरजाइणो आहे। ॿारनि खे वरी चवणो आहे इहे लफ़्ज़ जेके आहिनि तव्हां लिखी बि ॾेखारियो ऐं वरजायो। हुननि खां पढ़ाइणो आहे जीअं रोशन ॿार लिखी अचे रोशन, ऐं हुन खां पुछिजे तव्हां छा लिखियो आहे, उहो ॿुधाईंदो बाबा रोशन। जीम, निज़ारा ऐं प्यारा हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखो। लफ़्ज़ आहिनि जिनसार, वाह, उपाया, धरियो। दोस्तों हाणे इन लफ़्ज़नि जी हम आवाज़ ठाहिणु सिखंदासीं। जीअं लफ़्ज़ आहे जंसार, हम आवाज़ लफ़्ज़ आहे इसरार। लफ़्ज़ आहे वाह, हम आवाज़ लाह। उपाया हम आवाज़ आहे बनाया। धरियो हम आवाज़ आहे करियो। जी दोस्तों, अॼु ही जेको सबक़ु हुयो पहिरियों दर्जे टे मां, इन जा लफ़्ज़ माना सवाल जवाब मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़ूं असां हल कयूं आहिनि। ही वीडियो कीअं लॻो तव्हांखे? जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त महिरबानी करे इन खे शेयर लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा त जीअं अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ तव्हांजे लाइ ठाहे सघजनि। महिरबानी।